खैरपुर का खबर शामिल की पिया डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू के रिपोर्ट मुताबिक खैरपुर में शिफा फाउंडेशन के अगवाननि तरफां बरसात में मुतासर आबादगारनि की सहायता लाइ मोकिलियल भाण के बोरनि ऐं रोक रक़म में करोड़े रुपयनि की करप्शन जो इंकशाफ थियो आहे। उन ॾस में खैरपुर भरिसां लियारी के रहवासियुनि मुख्तियार हुसैन कांदड़ो, मुर्तज़ा बुरड़ो, मशकूर हुसैन खासकेली, फ़कीर सादत हुसैन पंवर, अब्दुल रज़ाक गूंदल, शेर मोहम्मद बुरड़ो और फ़कीर ज़वार हुसैन कांदड़ो खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साहबन के बुधायो त खैरपुर में शिफा फाउंडेशन के अगवाननि कुर्बान बुरड़ो और अगूणी यूसी चेयरमैन अब्दुल रशीद उजड़ बरसात मुतासर आबादगारनि की सहायता लाइ मोकिलियल भाण के बोरनि और रोक रक़म में 12,05,90,000 रुपयनि की करप्शन कई है। उन्होंने बुधायो त गुज़िरियल बरसातनि में यूनियन काउंसिल लियारी के जिन आबादगारनि की ज़मीननि के नुक़सान पए थो उन्हनि जी सहायता लाइ समाजी तंज़ीम शिफा फाउंडेशन तरफां 180 मुतासरनि लाइ 1260 यूरिया भाण जूं बोरियूं ऐं फी माण्हू लाइ 12,000 न विया, पर तंज़ीम के अगवान कुर्बान बुरड़ो ऐं अगूणे यूसी चेयरमैन अब्दुल रशीद उजड़ 180 माण्हुनि खे भाण ऐं रक़म ॾियण बदिरां फ़क़ति 50 माण्हुनि खे बोरियूं ऐं रक़म ॾिनी वई। हुन चयो त शिफा फाउंडेशन तरफां मुतासरनि जी सहायता कई पई वञे पर कुर्बान बुरड़ो गायब आहे। आखिर सबब छा आहे, छाजे करे तव्हांजे खॾ पइजी विया आहिनि ऐं तव्हां ते ॾींहुं राति इल्ज़ाम मड़नि था, केमहिल कहिड़ो त केमहिल कहिड़ो, छा सबब? असल में ॾिसो न, जेकॾहिं माण्हू कंहिंखे अवाम रिजेक्ट कंदी आहे उहो ईअं सम्झो त पंहिंजो हौसलो विञाए वेंदो आहे। पीपल्स पार्टी जेकॾहिं मां चवंदुमि त 20% वोट जेको आहे सो पीपल्स पार्टी जो एक्स्ट्रा आहे। हिते असांजी महिनत, ॿाहुनि ॿधण जी वाट, दोस्तनि जो इख़लाक़ ऐं हुननि दोस्तनि हुननि खे रिजेक्ट करे छॾियो, वोट न मिलियो। हींअर हू हुन पंहिंजी साख मथे बि पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत वटि बि विञाए चुका आहिनि, पर हू चिंबड़िया पिया आहिनि, छॾनि कोन था। ऐं असांजी हुननि जी कुझु दोस्तनि जी इहा मर्ज़ी आहे त अवाम खे छॾे करे असांजी इज़त कनि। मां पंहिंजे जा चेयरमैन साहब या मुंहिंजी जेका टीम आहे, असांजे लाइ सभु ई चेयरमैन आहिनि, सभु यूनियन काउंसिल जा अॻुवान आहिनि। असां सभिनी जी जेका मंशूर एजेंडा आहे त हर फ़र्द जी इज़त, हर फ़र्द खे मुहबत, हर फ़र्द जो कमु बिना फ़र्क़ जे कयो। सो उन्हनि खां हू जेको आहे सो हींअर बर्दाश्त नथो थिए त माण्हू हिननि जे तरफ़ कीअं था रायल थियनि। सो असां पंहिंजे जंहिं जज़्बे सां आया आहियूं, इनशाला दुआ कयो त जंहिं असां मंशूर सां आया आहियूं त उन मंशूर सां असां हली सघूं।